मोहतार सूबेदार जो बंदोबस्त कयो वजा तयाज फुल फिराई आदरिया खान तू परेशान न थी एड़ो बंदोबस्त कंदो सान जो उनजो 7 पीढ़ियूं याद कंदियूं उन्हनि खे शायद ख़बर नाहे त बहावल खान बाहि आहे बाहि मचे त साड़े रख करे छॾे। हा बाबा साईं विचो टुकुर कयो वात बंद छो था मची जीतामड़े ला धरती ड्रामो कयो दरिया खान नौआ पाणी समझी वेंदो न त विझंदो मांसि बेईमानी वारी पठिया। खेर तो हुयो न? हाँ हाँ सलेमान खेर हुयो दरिया खान हुयो सूबेदार लाइ पियो चवे हलिया सीनो ताणे हलो धरती ड्रामो करे छॾियो बावल बा है वो वॾो चालाक आ फासाईंदुसि कंहिं न कंहिं तरीक़े सां कुड़की में। हाँ सरदार तव्हां सही था चओ पर अंदर जी भा वेहण नथी ॾे। सरदार मोकल त थाणे खे साड़े छॾियो न शपन न पहिरियां ॾिसूं त रेस छा थो करे अचो मूंसां। अच सूबेदार अच खुशामद छॾ बाउल खान। थधो थी साहब थधो थी थधो पियंदे या गरम? बाउल खान मां जे गरम पियंदुसि न त गरम थींदुसि जे थधो पियंदुसि न त थधो थींदुसि। अगरि मां थधो थियुसि त जवाबदार कीअं पकड़ी। मोहतार सूबेदार जो बंदोबस्त कयो वजा तयाज फुल फिराई आदरिया खान तू परेशान न थी एड़ो बंदोबस्त कंदो सान जो उनजो 7 पीढ़ियूं याद कंदियूं उन्हनि खे शायद ख़बर नाहे त बहावल खान बाहि आहे बाहि मचे त साड़े रख करे छॾे। हा बाबा साईं विचो टुकुर कयो वात बंद छो था मची जीतामड़े ला धरती ड्रामो कयो दरिया खान नौआ पाणी समझी वेंदो न त विझंदो मांसि मोहतार सूबेदार जो बंदोबस्त कयो वजा तयाज फुल फिराई आदरिया खान तू परेशान न थी एड़ो बंदोबस्त कंदो सान जो उनजो 7 पीढ़ियूं याद कंदियूं उन्हनि खे शायद ख़बर नाहे त बहावल खान बाहि आहे बाहि मचे त साड़े रख करे छॾे। हा बाबा साईं विचो टुकुर कयो वात बंद छो था मची जीतामड़े ला धरती ड्रामो कयो दरिया खान नौआ पाणी समझी वेंदो न त विझंदो मांसि बेईमानी वारी पठिया। खेर तो हुयो न? हाँ हाँ सलेमान खेर हुयो दरिया खान हुयो सूबेदार लाइ पियो चवे हलिया सीनो ताणे हलो धरती ड्रामो करे छॾियो बावल बा है वो वॾो चालाक आ फासाईंदुसि कंहिं न कंहिं तरीक़े सां कुड़की। मिठल बाबा असां तव्हां सभिनी जूं ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि हाणे फ़ैसिलो इहो आहे त ज़मीन जा 2 हिसा कबा मोब उत्तर ऐं ओलह वारी बनी तुंहिंजो हिसो आहे मिठल ॾखण ऐं ओभर वारी बनी तुंहिंजो हिसो आहे। पर साईं कागज़नि में त साफ़ लिखियल आहे
उहा ज़मीन बाबा साईं जे नाले ते आहे। चाचे पंहिंजे हिसे जो अधु खपाए असांखे ॾिनो हो, पोइ हिननि जो अधु छाजो? बाबा फैसले में वेठो आहीं, ॻाल्हि छिनण जी कर त भलो आहे। ॻाल्हि खे छिनी वठायूं मिठल। ज़मीन असांजी हुई ऐं असांजी आहे ऐं असांजी रहंदी। छा मेरे ज़मीन तव्हांजी? इहो अनाज जे ख़ातिर माण्हू न माराए त सुठो अथव। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे मिठल, मरो या मारियो, बाक़ी ज़मीन मां भितर जो ज़रूरु बि न मिलंदव। मल्हार मरण ई मारण जी ॻाल्हि न कर, होश खां कमु वठि। इहो न विसार त तूं चङनि जे विच में वेठो आहीं। साईं, चङनि जो एतिराम आहे, बाक़ी ही केतिरा मुड़ुस माण्हू आहिनि उहा असांखे ख़बर आहे। अरे चुप कर मल्हार, तूं केतिरो मुड़ुस आहीं या मिठल खे ख़बर आहे? छोड़े चुप कयां, तूं आहीं छा कंदेड़े? बस कयोड़े। तव्हां एतिरा मोतबर थी विया आहियो छा? मुंहिंजी ओताक ते वेही ऐं जहिड़े जूं ॻाल्हियूं था करियो? ऊचो आवाज़ बहावल खान खे पसंदि न आहे। जंहिं बि सिर ऊचो करे मुंहिंजे साम्हूं ॻाल्हायो, मां उहो सिर कपे छॾींदुसि। छो जो तव्हांखे शायदि ख़बर न आहे त बहावल खान पाया मची पए त सुकनि सां गॾु सावा बि साड़े रख करे छॾे। असां चङनि जो इहो फ़ैसिलो आहे त ज़मीन जा 2 हिसा थींदा। मोहबत तुंहिंजो ऐं ॿियो हिसो मिठल जो। मिठल तोखे क़बूल आहे? मुर्शिद साईं, असांखे फ़ैसिलो क़बूल आहे। मोहबत उमेद आहे त तोखे बि इहो फ़ैसिलो क़बूल हूंदो। क़िबला, हीअ हथ थो ॿधांव, तव्हां लाइ बि इज़त आहे ऐं रईस बहावल खान लाइ बि इज़त आहे, पर इहो फ़ैसिलो मूंखे हरगिज़ क़बूल न आहे। ज़मीन असांजी हुई ऐं असांजी रहंदी। अरे उथो, हलो उथो। अड़े मोहबे, तूं फ़ैसिले मां उथी वॾी ग़लती पियो करीं। इहो न विसार त तूं कंहिंजे फ़ैसिले में वेठो आहीं। तुंहिंजे इन रवे बहावल खे मचाए बाहि करे छॾियो आहे। भूली लाही रस, तूं भूली लाही। असां वञूं था बनीअ ते, जे अथई ताक़त तूं बि अची ॾेखार। कीवे मुंहिंजो दाग मां त फ़ैसिलो करे न कढाव। हलो ॾे हलो। वञूं था रेस, वञूं था। जेको हिननि खे करणो आहे सो कनि। अचो। हरणी जे चाल जाने मन न आमिर जे साह के घणो न सिका। बोलिया लाई रेस, जेको तू चाही थो न वो कॾहिं बि कोन थींदई। जेकॾहिं मुंहिंजे भाइरनि खे ख़बर पई न त हिन ज़मीन में ई दफ़न करे छॾींदई। अड़े सुञाणा थो, तोखे बि ऐं तुंहिंजे भाइरनि खे बि छॾाए ज़मीन कोन था सघनि ऐं मुहाॾो अटकाइनि था बहावल खान जे भाव सां।
दरिया खाना तोखे त रेस बहाल खान जे फैसलनि जी ख़बर आहे न, पर मोहब वारनि रेस जो फ़ैसिलो नाहे मञियो। उन लाइ मोहब या मोहब जो भाउ कच्चे में ॾिसो त लेटाए रखोसि, ऐं इहो रेस बहाल खान जो हुकुम आहे तव्हांजे लाइ। रेस जो हुकुम जहांगीर अखियुनि ते ख़ातिरी करणो छा आहे? मोहब जा मोहब जो भाउ कच्चे जी तरफ आयो न, इन्हनि जो लाश तूं टंगियल ॾिसंदे, टंगियल। असांखे तव्हां मां इहा ई उमेद हुई। वक़्तु अची वियो आहे दरिया खान, टुकर मल्हाए ॾेखार। साथियो, जिथे बि पावल खान जा दुश्मन ॾिठो न, उन्हनि जा सीना गोलियुनि सां परूण करे छॾियो। रोज रोज असांखे बेइज्जतो न करा। न कयूं आहे फ़ैसिलो, छा कंदा असांखे? कहिड़ो असांजो आंगूठो पटंदा? न कयूं आहे फ़ैसिलो, छा कंदा असांखे? सचल जेसि ताईं हिननि मां को मरंदो न, तेसि ताईं ज़मीन मां कुते वारो चक कढंदा ई न। अरे बस कयो। तव्हां जूं ॻाल्हियूं ॿुधी मुंहिंजा कन ई पची पिया आहिनि। अरे तव्हां छा था सम्झो? मां को नंढो ॿार आहे, मूंखे इन ॻाल्हि जो को अफ़सोस कोन्हे। अरे तव्हांखे कहिड़ी ख़बर तव्हांखे त मिठल माठ छो आहे? हुननि मुंहिंजे हाथ चढ़ी मुंग लरिया आहिनि, मुंग। हाणे मां चुप न रहंदुसि। कसम आहे भिटाई जे नगरीअ जो, मिठल हाणे ख़ामोश न रहंदो, या मरंदो या मारींदो। बाबल ॿियो शिकार करण, पर हाणे पाण शिकार थी आयो अथई, सम्झी थो न किबला? हा कमदार सही थो चई। रेस जे पाछाई जो खेर। ख़ैर मिठल ख़ैर। खेर ताए रेस इन जे मथे धके निशान। मिठल ॾाढी ॾुख जी ॻाल्हि आहे। ही सभु कुझु तुंहिंजी भेण जी इज़त जे करे थियो आहे। मिठल तुंहिंजी भेण मोहब जो भाउ भॼाए पियो वञे, रेस उते पहुची तुंहिंजी इज़त बचाई अथई, ऐं पंहिंजो आशिया ॾिसीस थो न, इहो लॻो पियो अथसि। हुन कुत्ते जी हा मजाल मुंहिंजी इज़त में हथ हुजे, हथ न वठी छॾियासि। थधो थी मिठल, थधो थी। इन गंदगीअ में तूं हथ न विझ। तुंहिंजी इज़त मुंहिंजे ॻोठ जी इज़त आहे, न हुननि कमीननि मुंहिंजी इज़त में हथ विधा आहिनि। मां हुननि खे पाण सिधो कंदुसि, पर हिकिड़ी ॻाल्हि चवां, जेकर नाराज़ न थी त रेस हुकुम कर। अबो आहीं छो तो असांखे गुनाहगार करी? हुकुम कर बाबा, तूं चवण छा थो चाहीं? मिठल मां तुंहिंजी भेण जो रिश्तो पंहिंजे भाउ आमिर लाइ वठण थो चाहियां। रेस इहा त मुंहिंजी ख़ुशनसीबी हूंदी जो मुंहिंजी भेण तव्हांजे घर जी इज़त थी। ठीकु आहे मिठल, त पोइ असां जल्दी पहुती विझण लाइ तो वटि ईंदासीं। हलो बताओ।